ख़बर ॾींदासीं। अव्हांखे ॿुधाईंदासीं त कराची में नो पार्किंग मां गाॾी खणण ते चीनी शहरी हिक ट्रैफ़िक अहलकार ते तशद्दुद कयो आहे। कयूमाबाद में नो पार्किंग मां गाॾी खणण ते चीनी शहरी जो ट्रैफ़िक अहलकार ते वहशाणो तशद्दुद कयो वियो आहे। चीनी शहरी जे तशद्दुद में ट्रैफ़िक अहलकार जा ॾंद भॼी पिया आहिनि ऐं चीनी शहरी खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे, केस दाख़िल कयो वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ कराची जो रिपोर्टर कादिर लाशारी। जी कादिर, अपडेट कजो। जी शहरबानो 2020 जी शुरुआत थी चुकी है। 2020 जो ही पहिरियों केस है जो चीनी शहरी के खिलाफ दाख़िल किया वियो है। ही केस जो वो गुजरियल ॾींहुं वाक़ियो पेश आयो हो। कयूमाबाद वारे इलाके में नो पार्किंग ते गाड़ी बीहारण तां चीनी शहरी पारां एक ट्रैफिक अहलकार के सख्त तशद्दुद जो निशानो बनाया वियो हो। आमिर नाले ट्रैफिक अहलकार है जैसे चीनी शहरी पारां तशद्दुद जो निशानो बनाया वियो। उनजा ॾंद टुटी विया ऐं रत वहण शुरू थी। उहे फुटेजिस जेके आहिनि उहे पिणु अची विया, जंहिंखां पोइ IG सिंध पारां हिन वाक़े जो नोटिस वरितो वियो आहे। हिन वक़्तु चीनी शहरी खे गिरफ़्तार करे उनजे खिलाफ़